जय श्री कृष्ण। जय झूलेलाल। असांजे इन सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जी रियाण जेको चैनल आहे, इन चैनल में सभिनी जो स्वागत आहे ऐं सभिनि खे राम सत आहे। कुझु ॾींहंनि खां पंहिंजे कुझु सिंधी समाचार राजस्थान में चैनल में कुझु झगी खोर जंहिंखे चइजे, उहो अधेयूं झगियूं हणे पियो माता सीता जे बारे में, अलाए कंहिंजे बारे में। त मां उन विषय खे स्पष्ट कयां। माता सीता खे भगवान राम त्याग कान कयो, उन्हनि जो जेको संकेत हो उनखे ॿुधी माता सीता अग्नि में प्रवेश कयो ऐं अग्निदेव स्वयं पुत्री रूप में जीअं धीअ पंहिंजी नंढी धीअ खे खणी अची करे ऐं नाठी खे ॾिबो आहे, तीअं अग्निदेव सीता माता खे खणी ऐं अची करे राम खे ॾिनो ऐं चयो ही पवित्र आहे। त जेका उन भ्रांति ॻाल्हाई आहे उहो निश्चित मञो उहो एजेंट आहे विदेशी संस्कृति जो, विदेश विधर्मियुनि जो, जेको माता सीता जे बारे में ईअं अनर्गल ॻाल्हाए ऐं शक शुभा खड़ो करे पियो। त इन जे संदर्भ में जेके मूंखे प्रमाण आहिनि, मां उहे प्रमाण तव्हांखे सिधा सिधा ॾेखारे थो छॾियां कि ही मूं वटि वाल्मीकि रामायण आहे, गीता प्रेस गोरखपुर छपियल। इन जो युद्ध कांड जो 115वां अध्याय, 116वां अध्याय ऐं 117वां अध्याय, जंहिंखे सर्ग, रामायण में कांड ऐं सर्ग आहिनि, अध्याय खे सर्ग चयो आहे। 117वां अध्याय, 108वां अध्याय, मूर्तिमान अग्निदेव का सीता को लेकर चिता से प्रकट होना और श्री राम को समर्पित करके उनकी पवित्रता को प्रमाणित करना तथा श्री राम का सीता को सहर्ष स्वीकार करना स्पष्ट है। इन खां पोइ शेष कुझु बि नथो रहे। त जेके अहिड़ा झगी खोर आहिनि, तव्हां सां निमाणी विनती आहे कि पंहिंजा जेके हू सिंधियुनि जा जेके समूह आहिनि, उन में अहिड़नि झगी खोरनि खे कढी ॿाहिरि कयो वञे, ताकि पंहिंजे सनातन वैदिक धर्म जो जेको सनातन हिंदू धर्म आहे, उन जे बारे में जेके उहो अनर्गल प्रलाप कनि था, उहो प्रलाप ख़तमु थिए। धन्यवाद।